अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज समन सरकार जे मेले ते वञण जो प्रोग्राम ठाहियो आहे। शाम जो ही पहिर तक़रीबन रात थी वेंदी पुॼंदे पुॼंदे। ऐं तव्हांखे आउं मेले जी हर नंढे में नंढी वॾे में वॾी शइ ॾेखारींदुसि। सब्सक्राइब कयो मुंहिंजो यूट्यूब चैनल बदीन वाइन्स। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों वॾो शोर शराबो है, हर हंधा आवाज़ पियो अचे, का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। बहरहाल तव्हांखे हर शइ ॾेखारींदासीं। अचो त अॻियां ॾिसूं। वाह वाह, ॿेड़ी ॾिसो तव्हां दोस्तों। ॿेड़ी ते इंशाल्लाह चढ़ंदासीं, झूले ते चढ़ंदासीं कंहिं न कंहिं वॾे ते। ये मुझी पूरी संगत दोस्तों ॾिसो पिया तव्हां, पूरी संगत सां गॾु आया आहियूं। सभु माना तयारी सां आया आहियूं त का बि शइ छॾणी कोन्हे, सभु कुझु घुमणो आहे। ऐं समन सरकार दरगाह जो ॿारियूं ॾेख है दोस्तों, अंदर भरंदासीं। ऐं दोस्तों हाणे मोती खूह जी तरफ़ वञी रहिया आहियूं। मोती खूह सरबो हिन में हिनखे मोटरसाइकिल ऐं कार हलाई बि आहिनि। मोती खूह में ॾिसूं था छा थो थिए। डपु पियो थिए ॾिसंदे ई। फुल तयारी थी वई आहे हाणे दोस्तों, सभु ॾिसण लाइ तयारु थी वञो।
ते घुमा लहूं पिया हाणे ॿी कंहिं घुमूं था। हिकु दोस्त असांजो जेको त हेठि वेही रहियो सिफ़ा जंहिंमें मोटरसाइकिल हलिया छो जो सभु फटा जेके पासे वारा आहिनि सभु लुॼा पिए तेज़ी सां। बहरहाल अॻियां वधूं था तव्हांखे वरी अॻियां कुझु ॾेखारियूं था। Sigan,